नाज़रीन हेडलाइन सां ॾिठो हिते अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सांघड़ में पुलिस जी वॾी कार्रवाई, करोड़े रुपयनि जी मालियत जी 16 मण 32 किलो चर्स हथ करण जी दावा कई वई आहे। ॿ जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। जी नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। एसएसपी सांघड़ बशीर अहमद ब्रोही प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दावा कई आहे त एलपीजी गैस जे टैंकर मां 16 मण 32 किलो चर्स बरामद कई वियो आहे। कार्रवाई दौरान ॿिनि जवाबदारनि मोहम्मद करीम ऐं अब्दुल खालिक पठान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सांघड़ खां पुलिस जी वॾी कार्रवाई, करोड़े रुपयनि जी मालियत जे 16 मण 32 किलो चर्स हथ करण जी दावा कई वई आहे। ॿ जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। एसएसपी सांघड़ बशीर अहमद ब्रोही प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दावा कई आहे त एलपीजी गैस जे टैंकर मां 16 मण 32 किलो चर्स बरामद कई वई। कार्रवाई दौरान ॿिनि जवाबदारनि मोहम्मद करीम ऐं अब्दुल खालिक पठान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, अवां खे ॿुधाए रहिया आहियूं। सांघड़ पुलिस जी वॾी कार्रवाई, करोड़े रुपयनि जी मालियत जी 16 मण 32 किलो चर्स हथ करण जी दावा करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां खे आगाह करे रहिया आहियूं। पुलिस जी वॾी कार्रवाई, करोड़े रुपयनि जी मालियत जे 16 मण 32 किलो चर्स हथ करण जी दावा कई वई आहे। ॿ जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। एसएसपी सांघड़ बशीर अहमद ब्रोही प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दावा कई आहे त एलपीजी गैस जे टैंकर मां 16 मण 32 किलो चर्स बरामद कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे सांघड़ मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर एडी कुंभर। जी एडी कुंभर, कार्रवाई जे हवाले सां वधीक आगाह कंदा। जी एडी कुंभर। हेलो जी एडी कुंभर, कार्रवाई जे हवाले सां वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो।